समाचार शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां अवांखे ॿुधाईंदासीं यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन गिह जी क़ीमत 60 रुपया फ़ी किलो घटाए छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद खां अवांखे ॿुधाईंदासीं तर्जुमान यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन जो चवणु आहे त सॼे मुल्क में यूटिलिटी स्टोर्स ते गिह जी क़ीमत घटाई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तर्जुमान जो चवणु आहे त रजिस्टर्ड सार्फिन खे गिह जो किलो हाणे 385 रुपयनि बदिरां 325 रुपयनि में मिलंदो। तर्जुमान जो चवणु आहे त आम सार्फिन खे फ़ी किलो गिह 455 रुपयनि बदिरां 395 रुपयनि में मिलंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन गिह जी क़ीमत 60 रुपया फ़ी किलो घटाए छॾी आहे। अवांखे ॿुधायूं पिया त तर्जुमान यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन जो चवणु आहे त सॼे मुल्क में यूटिलिटी स्टोर्स ते गिह जी क़ीमत घटाई वई आहे। तर्जुमान जो चवणु आहे रजिस्टर्ड सार्फिन खे गिह जो किलो हाणे 385 रुपयनि बदिरां 325 रुपयनि में मिलंदो। तर्जुमान जो चवणु आहे आम सार्फिन खे फ़ी किलो गिह 445 रुपयनि बदिरां 395 रुपयनि में मिलंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर जी। असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, यूटिलिटी स्टोर कारपोरेशन तरफां मुल्क में जो गिह जी क़ीमतूं उन जी घटाई जो ऐलान करे छॾियो आहे ऐं बाज़ाब्ता तौर ते पधराई कई आहे त गिह जी क़ीमत में लॻभॻि 60 रुपया फ़ी किलो जेका आहे घटाई कई वई आहे। जेके BISP जा सार्फिन आहिनि, जेके BISP में रजिस्टर्ड सार्फिन आहिनि, उन्हनि खे गिह जो जेको आहे सो 385 रुपया मां घटि कराए 325 रुपया फ़ी किलो ॾिनो वेंदो। तर्जुमान जो चवणु आहे जेके आम माण्हू आहिनि उन्हनि खे 455 रुपयनि मां घटाए गिह 395 रुपया फ़ी किलो ॾिनो वेंदो। जेके नयूं क़ीमतूं आहिनि उहे फौरी तौर ते लागू कयूं वयूं आहिनि। जी वरी महिरबानी नाज़रीन। इस्लामाबाद खां असद शहर तफ़सील न आहिनि।